झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। अॼु जो विषय तमाम ही हर्ष ऐं उल्लास जो विषय है। अॼु जो विषय तमाम ही चवंदा न उहा ख़ुशी आहे, इहा ॾाढी ही मुश्किलनि सां पंहिंजी सिंधी समाज लाइ आई आहे। इहा हिकु अहिड़ी लहर आई आहे जंहिंजो इंतज़ारु पाण खे कि राजस्थान जा मुख्यमंत्री केरु था ठहनि, उप मुख्यमंत्री केरु था ठहनि, ॿियो त पंहिंजे सिंधी समाज जो पूरो नक जेको चइबो आहे न उहो ई राजनीति में मथे थी वियो आहे। छोकी पंहिंजा जेके राजनीति में राजस्थान जा अजमेर में जेके रहंदा आहिनि, पंहिंजा वासुदेव देवनानी जी जेके पहिरीं विधायक पद ते हुआ, पोइ राजस्थान जा शिक्षा मंत्री हुआ, हाणे विधानसभा जा अध्यक्ष चुनिया विया आहिनि। इहो राजनीति में तमामु ई वॾो पद आहे जेको पंहिंजे सिंधी समाज में पाण सभिनि खे गौरवान्वित थो करे ऐं पाण सभिनि लाइ ॾाढे ई हर्ष ऐं उल्लास जो विषय आहे कि पंहिंजो सिंधी समाज में हिकु अहिड़े पद ते हिकु पदासीन आहे जंहिंजो नालो आहे वासुदेव देवनानी जी। इहे विधानसभा जा अध्यक्ष चुना विया आहिनि, त इन्हनि खे तमामु वधीक वाधायूं हुजनि कि हिननि केतिरी न महिनत कई आहे। चवंदा आहिनि न महिनत देर सां ई सही पर रंग ज़रूरु आणंदी आहे। इंसान जेको बि जे पद ते चाहे उहो वेही सघे थो, जेको बि उहो पद चाहे महिनत करे त उहो पदासीन उन ते थी सघे थो, पर उन लाइ उते शिद्दत हुजे। जीअं कि वासुदेव देवनानी जी जेतिरी महिनत कई हूंदी त छा हू अॼु हिकदमि सां ई विधानसभा जा स्पीकर अध्यक्ष ठही विया हूंदा? न, इन्हनि ॾाढी महिनत कई आहे ऐं कंदा रहंदा हुआ। छो चवंदा आहिनि न कि धीरे धीरे जेकी चाल सां हलंदो आहे हिकु बार ज़िंदगी में उहो सफल थी वेंदो आहे। इहो ई पंहिंजे अध्यक्ष, पंहिंजे सिंधी समाज जा जेके अध्यक्ष आहिनि वासुदेव देवनानी जी जेके विधानसभा जा स्पीकर जेके पाण हाणे ॾिसंदासीं, उन्हनि खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि कि असांजे सिंधी समाज जो नक ऐं आन बान शान आहिनि असांजे लाइ। त ईअं ई ॿिया बि सिंधी अगरि महिनत कनि, अगरि हू चाहिनि, अगरि उन्हनि जे अंदरि एतिरी शिद्दत ऐं लगन हुजे त छा उहे अॻियां नथा अची सघनि? मूंखे तमामु ई वधीक इंतज़ारु हो कि राजस्थान जा सीएम केरु आहिनि। राजस्थान जा जेके सीएम आहिनि भजन लाल शर्मा जी खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि, छो कि इहे राजस्थान जा सीएम ठहिया, मुख्यमंत्री ठहिया। ॿिया बि डिप्टी सीएम जेके ठहिया उन्हनि खे बि लख लख वाधायूं हुजनि। ॿियो पंहिंजे सिंधी समाज जो जेको नक मथे थियो आहे, जेके असांजी आन बान शान आहिनि, जेके सिंधी समाज जा विधानसभा जा अध्यक्ष नियुक्त थिया आहिनि, उन्हनि खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि। चवंदा आहिनि न समस्या जो हल ऐं सफलता जो फल देर सां ई सही पर मिलंदो ज़रूरु आहे। जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान जी पूरी टीम तरफ़ां तव्हां सभिनि खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि। जय श्री